बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में ऑल कलंदर ऐं अब्दाली फुकरा जो सिंध में दरगाहूं बंद करण ऐं कलंदर लाल जो मेलो मुलतवी थियण ख़िलाफ़ एहतजाज। शहीद अल्लाह बख्श पार्क खां प्रेस क्लब ताईं अल्लामा मकसूद अली डोमकी, वसीम लतीफ़ महर, सैयद कामरान शाह, निसार अहमद अबड़ो, नज़ीर जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सियासी जलसनि ऐं जुलूस में कोरोना नथी पखड़िजे ऐं कोरोना रुगो दरगाहनि ते ईंदड़ माण्हुनि सां पखड़ियो। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले खे रद्द कंदे दरगाहूं खोलण ऐं कलंदर लाल जो मेलो कराइण जी घुर था करियूं। जैकबाबाद पुलिस जूं समाजी बुराइनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं। 40 किलो चर्स, 503 लीटर शराब हथ, छिजवारिन समेत 7 जवाबदार गिरफ्तार। तर्जुमान जैकबाबाद पुलिस मौजिब एसएसपी जैकबाबाद शुमाइल रियाज़ मलिक जी ख़ासि हिदायतनि ते पुलिस पारां समाजी बुराइयूं पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। इन ई सिलसिले में सदर पुलिस ममुल फाटक लिंक रोड वटि ॻोठ असदुल्ला रिंद वेझो ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे बहरान कार मां 40 किलो चर्स हथ करे किला अब्दुल्ला वासी जवाबदार हिदायतुल्ला काकड़ खे गिरफ्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। जॾहिं त सदर पुलिस ॿी कार्रवाई में जुआ जे अड्डे ते छापो हणी छिजवारिन अली हसन चांडियो, एहसान माछी, काशिफ रिंद, अब्दुल कादिर खोसो, नबी दादोद ऐं जावेद सूमरो खे गिरफ्तार करे जुआ ते लॻल 6,750 रुपया हथ करे मथन जुआ एक्ट जो केस दाख़िल करे छॾियो। होॾां ठुल में ए सेक्शन पुलिस मंगी पाड़े में ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे शराब जी भट्ठी ते छापो हणी 503 लीटर कच्चो शराब हथ करे वरितो। पुलिस मौजिब जवाबदार मोहम्मद बख्श मंगी फरार थी वियो आहे, जंहिंजी गिरफ्तारी लाइ छापा हया पिया वञनि। जैकबाबाद जी एडीसी कॉलोनी में शहरी जे घर के बाह समूरो सामान सड़ी रख। शॉर्ट सर्किट सबब गदा हुसैन मुगैरी जे घर के बाह लगी, जंहिं सबब समूरो सामान सड़ी वियो। जॾहिं त इतला ते फायर ब्रिगेड पहुची बाह ते ज़ाब्तो आणे वरितो। बांधी वेझो नांग जे कखण सबब 10 वरहनि जो मासूम नीगर फौत। ॻोठ हाजी उर्स जमाली में 10 वरहनि जे सनावला पुट हबीबुल्ला खे नांग कखे विधो, जंहिंखे फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर यार मोहम्मद जमाली ऐं रूरल हेल्थ सेंटर बांधी आंदो वियो। पर ॿिन्ही सेंटर्स ते वैक्सीन न हुअण सबब नीगर खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो त नीगर रस्ते में ई फौत थी वियो। तंगवानी भरिसां फ़कीर पारां नींगरी सां बदफैली जी कोशिश। इलाके वासियुनि पकड़े वरितो। तशद्दुद बाद पुलिस हवाले। जमाल पुलिस थाने जी हद सखी सौबदार भरिसां मस्ताने फ़कीर पारां 6 वरहनि जी नींगरी मरियम निंदवाणी सां जिनसी बदफैली करण जी कोशिश कई वई त नींगरी जी रड़ियुनि ते इलाके वासियुनि पहुची खेसि पकड़े वरितो ऐं तशद्दुद बाद पुलिस हवाले करे छॾियो। जॾहिं त गिरफ़्तार थियल जवाबदार पंहिंजे ॾोह जो पिणु एतराफ़ कयो। पुलिस मौजिब जवाबदार ठुल वासी मस्तानो फ़कीर आहे, जंहिंजे खीसे मां चर्स बि निकितो आहे। मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। फरियादी ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। कंदकोट में 11 साल अॻु पीएसटी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। 2009 में सिंध यूनिवर्सिटी खां पीएसटी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ बरकत मलिक, हातिम ॾहाणी, हफ़ीज़ुल्ला खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में डीसी ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो। संदन चवण हो त लिखत में टेस्ट पास करण बावजूद ऑर्डर न ॾियण ऐं ताज़ियूं भर्तियूं करण सां नाइंसाफ़ी आहे। हमायूं 8 ॾींहं अॻु गुम थियल नीगर जो ॾस पतो न पइजी सघियो। हमायूं शरीफ़ थाने जी हद ॻोठ हाजी बुढ़ो भरचूंड वासी 13 वरहनि जो नीगर नूर हसन वल्द शमन अली भरचूंड 3 ॾींहं अॻु सामान वठण लाइ निकितो हो, जेको अञा ताईं वापसि न थी सघियो आहे, जंहिं सबब संदसि घर भातियुनि में कोहराम मतल आहे। वारिसनि पुलिस खे अपील कई त नीगर ॻोल्हण में असांजी मदद कई वञे। हाला में कोटली वासी ॾाहिरी बिरादरी सां मलिक असद सिकंदर जे माण्हुनि जी नाजाइज़िन ख़िलाफ़ ॾाहिरी इतिहाद जो एहतजाज। कोटली जे ॻोठ अली बख्श ॾाहिरी वासियुनि सां मलिक असद सिकंदर जे 62 माण्हुनि लतीफ़ बुरफत, सावण ख़ास खैली, अली मोहम्मद उर्फ अल्लू ख़ास खैली ख़िलाफ़ ॾाहिरी इतिहाद पारां फ़कीर हुसैन अली ॾाहिरी, महमूद अली ॾाहिरी, मौज़मुज़्ज़मान ॾाहिरी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। उन्हनि पुलिस खां घुर कई त क़दीमी ॻोठ अली बख्श ॾाहिरी जी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश कंदड़ बासर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। न्यू सईदाबाद में मलाह बिरादरी जो संगावती तकरार तां हमलो करे फुरलुट कंदड़नि ख़िलाफ़ एहतजाज। मलाह बिरादरी जी औरतनि मुस्मात बच्चल मलाह जी अॻवानी में एहतजाज कंदे दाहियो त रेलवे कॉलोनी में संगावती तकरार तां भाणोट बिरादरी सां ताल्लुक़ रखंदड़ मलाह बिरादरी जे मर्दनि ऐं औरतनि कासिम मलाह जे घर ते मर्दनि जी गैर मौजूदगी में काह करे तशद्दुद करे कमरे में बंदि कयो वियो ऐं 5 तोला सोन ऐं 8 लाख रुपया रोक फुर कया विया आहिनि। हुननि घुर कई त हमलो कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे फुर थियल रक़म ऐं सोन वापसि करायो वञे। गढ़ी खैरो में हिंदू बिरादरी पारां होली जे सिलसिले में रैली कढी वई। हिंदू कम्युनिटी हॉल खां हिंदू पंचायत जे अॻवाननि डॉक्टर रमेश लाल, बाबू दौलत राम, अनूप कुमार ऐं माणिक लाल जी अॻवानी में रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे बेगारी पुल ते पहुती, जिते मुख़्तलिफ़ गीतनि ते झुमरियूं पाए ख़ुशियुनि जो इज़हार कयो वियो। जॾहिं त पीपी शहीद भुट्टो जे अॻवान आरिफ उमरानी हिंदू मुस्लिम एकता जो सबूत ॾींदे ख़ुसूसी शिरकत कई। मटियारी में हिंदू बिरादरी पारां मज़हबी त्योहार होली जूं ख़ुशियूं इंतहाई जोशो जज़्बे सां मल्हायूं वयूं। हिंदू बिरादरी जे मर्दनि तोड़े औरतनि हिक ॿिए खे रंग हणी ख़ुशी जो इज़हार कयो। इन सिलसिले में अक़लियती बिरादरी पारां मुख़्तलिफ़ तक़रीबूं कोठायूं वयूं, जंहिं में वॾी तादाद में अक़लियती बिरादरी शिरकत कई।
हिन वक़्त जूं हेडलाइंस वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।